दिल में ख्याल ही कोन हो तो मां ॻाइणो थींदुमि या मां ॻाइणो आहियां इन ॻाल्हि जो त मूंखे ख्याल ही कोन हो बसि कुदरत महिरबानी थी फिर अॼु न बेला त मां पंहिंजो माल चालींदो हुउमि नंढा थी त पंहिंजो माल चालींदो पर थोरो वक़्तु थियो जॾहिं मां थोरो जवान थियुमि बुरे कम था लही सुठे कम ते तेरी अवला जी महिरबानी थी त मूंखे ॻाइण जो शौक़ु थियो अच्छा वरी ॻाईंदे पोइ इहा त मूंखे कोड़ा फनकार थिया थो मूंखे 13 साल आहे ॻाईंदे मुंहिंजो उस्ताद आहे पंहिंजो अली गुलमहर मीरपुर माथिले जो आहे ऐं मुंहिंजो त उस्ताद आहे मां मिलेटी कंदो पर जे मां ॿुधो ॾिठो वञे त तमामु सुरीलो आहे तमामु हुनखे ॻाइण जी यकतारे चपड़ी जी अंदाज़ जी मतिलबु अहिड़ी कंहिंखे बि ख़बर न हुई जेका उन खे पोइ मूंखे शौक़ु जो राग जो थियो त मुंहिंजो मां सिखां बि इन ई माण्हू वटां जो मूंखे बि उहो चपड़ी यकतारे जो अंदाज़ हथ अचे पोइ मां उन खां ई उतरायो 4-5 साल पहिरियों मुंहिंजो कहिड़ी ॻाल्हि ते कयोसि माना पंहिंजे फन जो मुंहिंजे भरिसां दरगाह आहे कहिड़ी दरगाह सैयद याकूब शाह जी उन दरगाह ते उहो पंहिंजो साईं ते दरगाह ते जो गादी नशीन हो नूर मोहम्मद शाह जो उन मुंहिंजो ॻाइण ॿुधी ऐं मूंखे दुआ कई मूंखे चई त तूं वञी ॻाए तुंहिंजे लाइ दुनिया हलंदी हेॾे ते मूंखे मां 7-8 साल मूंखे थियनि अंदाज़ो त मुंहिंजो टेस्ट सॼे मुल्क में वञे दूर गुलाम हुसैन शेख जेको आहे उहो नवाब शामी जो आहे उते जे आयो बस में आयो जे हिंदुस्तान ते अचे जे शहर में अचे ॻोठ में अचे त जलाल चांदी जो रील वॼे पियो हर माण्हू खां पुछो त ही कहिड़ो ॻाइणो आहे केरु आहे किथां जो आहे जेको हर ॻोठ गली में वॼी थो वेंदो जलाल चांदी मुंहिंजी एड्रेस वठी रेडियो त मूं लेकर कढी मोकिले जॾहिं मां हुते पहुतुमि गुलाम सिंह शेखर जॾहिं मां हुते पहुतुमि त मूंखे मुंहिंजे महिल प्रोग्राम ॿुधण में जाते मूंखे चई त तूं अहिड़ो सुठो ॻाइणो आहे तूं बाक़ी अॻे छो न आयो मूं चयोसि असां पंहिंजी दिलि विझाइण वारा ॻाइणा आहियूं ॿार ॻायूं पिया असांजो त मतिलबु साईं खे तंग कयूं मूंखे पसंदि न अचूं सुठो ॻाइणो अॼु मूं तोखे रेडियो ते पास करे छॾियो हाणे तव्हां रेडियो लेटर तव्हां ॾेईंदो पियो त हा रेडियो ते पोइ मां रेडियो ते वञणु शुरू कयो त पेश आहे जलाल चांडे बाबति प्रोग्राम चपटी ऐं यकतारे जो बेताज बादशाह जेके मशहूर फनकार चपड़ी यकतारे जो बेताज बादशाह जलाल चांडियो जंहिं चपड़ी यकतारे खे नए अंदाज़ में वॼाए मैखाननि ऐं दरगाहनि खां ॿाहिरि कढी अवाम में मक़बूल बणायो ऐं सिंधी मौसीक़ीअ खे नओं रंग ऐं ढंग ॾिनो इन जो मिसाल नथो मिले निराले अंदाज़ सां ॻाइण वारे हिन फनकार 1944 धारा ज़िले नौशेरो फिरोज उन्नत नवाब शाह जे हरपाल हट जे भर में नंढड़े ॻोठ ख़बर खान ॾाहिरीअ में चांडियनि जे हुस्नानी पाड़े सां वास्तो रखंदड़ ग़रीब हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनम वरितो जलाल अञा नंढो हो त संदसि माउ मरी वई संदसि वालद ॿी शादी कई ऐं ईअं जलाल चांडियो माटे जी माउ जी सार संभाल हेठि पलजण लॻो चवंदा आहिनि
त पीउ मोए अधु छोरो ऐं माउ मोए सॼो छोरो। सो जलाल चांडे मथां बि छोराईअ वारा असर पवण लॻा। संदसि पीउ, नानी अम्मा, वॾे भाउ कमाल खान ऐं वॾी भाॼी संदसि सहारो बणिया। जलाल जी उमिरि अञा 7 साल खनि थी त माइटनि खेसि स्कूल बदिरां ॿकरियूं चारण लाइ मोकिलियो। 12 सालनि ताईं ॿकरियूं बि चारींदो रहियो ऐं ॿनीअ ॿारे जो कमु बि कंदो रहियो। नेठ संदसि वाल खे मथसि क्यास आयो ऐं पोइ दर्ज को कमु सिखण जे लाइ जलाल चांडे खे नवां जतुईअ भरिसां ॻोठ खमीसो मल्लाह जे हिकु दर्ज़ीअ लाइक़ मलाह वटि विहारे वियो। इन दौरान खेसि कंहिं नारीअ सां नींहुं लॻो। उन औरत जे माइटनि जलाल चांडे खे ॿधाए एतिरो त कुटरायो जो इलाज कराइण खां पोइ मस घुमण फिरण जहिड़ो थियो। हर आशिक फरहाद बराबरि कोन्हे, पर मजनू ज़रूर आहे। जॾहिं इंसान वटि इश्क अचे थो त उन वक़्तु हिजाब खे चवे थो, महिरबानी करे मुंहिंजे लाइ जॻह ख़ाली कर। जलाल चांडे सां बि ईअं ई थियो। इश्क तां दर्ज के दुकान खे कुर्बान करे चपड़ी ऐं यकतार सां दोस्ती रखियाई। फनकार अलीगुल महर खां बाक़ायदा राग जी सिख्या वरिताई। इब्तिदा में पंहिंजे उस्ताद सां गॾु ॻाईंदो हो। उन जे वफ़ात खां पोइ हुन पंहिंजो अलॻि सुंग तयारु कयो ऐं पीरनि फ़क़ीरनि जे मेलनि मलाखरनि ते ॻाइण लॻो। जलाल चांडे जो वाल साहब हाजी माण्हू हो ऐं राग जे ख़िलाफ़ हूंदो हुयो। खेसि मनो कंदो हो ऐं जलाल पंहिंजे पीउ खां चोरी ॻाईंदो हुयो। हिकु ॻोठ भरिसां हिकु मेले ते ॻाए मोटियो। वापसि आयो त संदसि वाल साहब रस्ते ते वेठो हो। जेको माण्हू मेले खां मोटियो पिए उन संदसि वाल खे उहो पिए चयो त मेले ते ॿिया फनकार बि आहिनि, पर जिते किथे जलाल जलाल लॻी पई आहे। ही वापसि आयो त संदसि वाल खेसि मुबारक ॾिनी ऐं राग जी इजाज़त पियो। आमतौर ते इहो ॾिठो वेंदो आहे त फनकार आवाज़ जो मुहताज हूंदो आहे, पर आवाज़ जलाल चांडे जो मुहताज हूंदो हुयो। हिकु भेरे ख़ैरपुर नाथन शाह जे मेले में आलम लोहार, इनायत भट्टी ऐं जलाल चांडियो मौजूदु हुआ। थिएटर में राग थी रहियो हो। स्टेज सेक्रेटरी इनायत भट्टीअ खे सॾु कंदे चयो त हाणे सिंध जो बबर शेर इनायत हुसैन भट्टी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदो। इनायत भट्टी ॻाए लथो। जॾहिं जलाल चांडियो स्टेज ते आयो, हज़ारे माण्हू पंहिंजे महबूब गुलूकार खे ॿुधण लाइ बेताब हुआ। जलाल चांडे स्टेज ते अची टोपी निराड़ ते रखी, शहपरनि खे ताव ॾेई, कमीस जा बटण खोले, चपड़ी ऐं यकतारो हवा में लुॾींदे चयो त अॼु खां पोइ सिंध जो बबर शेर ॿियो को फनकार न, पर जलाल चांडियो। मगर तू न छॾ जा, ज़मानो छॾे मगर तू न छॾ जा, सूरन में सूर सदा सार न जा। आखिर बदी अतड़ा अजा तू दिल भरी जाती, जनानी किथे सजाती दो, जनानी किथे सजाती दो, सड़मो की नदी जाती चलुम। आखिर बदी अतड़ा लखन जो छलो कटे जो की भाया, सजन की निशानी वो सीने में लिखाया। आवो हले चालियड़ा, आवो हले बस न हलो जग बलती, छा करिया दिल न पली। अवामी सतह ते सिंध में जेतिरी मक़बूलियत जलाल खे मिली, अॼु ताईं कंहिं ॿिए फनकार जे हिसे में कोन आई आहे। इन हद ताईं जो माण्हू शादियुनि जूं तारीख़ूं बि जलाल चांडे खां तारीख़ वठी पोइ मुक़ररु कंदा हुआ। हुन जे जीप खे कुल्हनि ते खणंदा हुआ। जलाल पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि, यारनि दोस्तनि ऐं ग़रीबनि खां शादीअ जा पैसा न वठंदो हो। कचहरीअ जो मोर, महिमान नवाज़ ऐं मज़ाहिया तबियत जो मालिक फनकार हूंदो हुयो। मतिलब त भलो फनकार हुअण सां गॾु भलो इंसान बि हूंदो हुयो। आम तौर इश्क लखपतियुनि खे कखपति बणाए छॾींदो आहे, पर जलाल खे इश्क कखपतिअ मां लखपति बणाए छॾियो। पर तो तव्हांजे मुल्क जा माण्हू खोड़ मूं वटि ईंदा हूंदा। आउं बि पंहिंजे मुल्क जो अमीर आहियां, ॻाइणो न आहियां, पर मूंखे कुदरत ते इश्क ॻारायो आहे। गिला त मुद्रे खणी आहे, जलाल चांडे इश्क ॻारायो आहे। तव्हां त बसीर जा कख आहियो।
ये हर माण्हू खे ख़बर आहे छो त हिन वक़्त ते पुछण वञो मूंखे तुम को लॻे थो इंतज़ार चङनि जा पहाका इंतज़ार मौत खां वठी आज जो महबूब जो सॼी रात हुनजे इंतज़ार में कीअं गुज़री छा पियो चए हिक दफ़े समन सरकार जे मेले ते उस्ताद मिठू कच्छी उस्ताद मंजूर अली खान ऐं ॿिया फनकार मौजूद हुआ जलाल महफ़िल लुटे छॾी उस्ताद मंजूर अली खान खे इहो चवण ते मजबूर थी पियो त जलाल असां राग जो खटियो था खाऊं तूं भाग जो खटियो थो खाए जलाल चांडियो ट्रेंड सेटर फनकार हुयो जे राग खे हिकु नओं रंग ॾिनो ऐं हिकु स्कूल ऑफ स्टाइल क़ाइमु करे छॾियो हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया जेके संदसि आवाज़ ऐं अंदाज़ खे ज़िंदा रखियो पिया अचनि जिन में उर्स चांडियो गुलशेर तीवणो दिलशेर तीवणो अब्बास खोसो सोज़ अली चांडियो कुर्बान चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि मुझो पुनल परदेस मुझो पुनल परदेस तन में मूंखे सोचता तो छॾण दिया रात सजण आए ओ तन में मूंखे अञा कुर्ब वारा जमाने में छोड़ जमाने में छोड़ मानू मिलते भलोड़ मानू जमाने छोड़ मानू मिलते भलोड़ मानू अञा कुर्ब वारा जमाने में छोड़ काछे यार बलवा वो नहीं बेकरारी पट गई पीलू ऐसी इंतज़ारी काछे यार बलवा वो नहीं बेकरारी काछे यार बलवा वो नहीं बेकरारी जलाल चांडे खे ज़ाती तौर मोहम्मद यूसुफ ऐं फोटो ज़रदारी जो आवाज़ तमामु घणो पसंदि हूंदो हुयो जलाल चांडियो शुरू में त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा चकर काटण लॻो पर उते खेसि एतिरो न कयो वियो बाद में मरहूम ग़ुलाम हुसैन शेख खां बेहद मुतासिर थियो ऐं रेडियो हैदराबाद ते दावत ॾेई जलाल चांडे जी रिकॉर्डिंग कई वई जलाल चांडे 3 शादियूं कयूं खेसि 4 पुट ऐं 1 न्याणी औलाद आहे पुटनि जा नाला कलंदर बख्श माशूक अली दिलबर अली ऐं नाज़र अली आहिनि जिन मां कलंदर बख्श ॻाइण सां वाबस्ता आहे यकतारे चपड़ीअ जो ई बेताज बादशाह जलाल चांडियो 10 जनवरी 2001 ते अरबा ॾींहुं सुबुह जो 5 वॻे जना अस्पताल कराची में लाॾाणो करे वियो जॾहिं संदसि मैयत कराची खां फुल शहर अची रही हुई त मुख़्तलिफ़ शहरनि में रस्तनि ते हज़ारे माण्हू संदसि आख़िरी दीदार करण लाइ बेताब हुआ जलाल चांडे जे लाश ते 3500 अजरक पिया हुया खेसि फुल शहर में पंहिंजे ई उता कबर सां मिटीअ मां हवाले कयो वियो सजा